गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जे तमामु ख़ूबसूरत शाइर पंहिंजे प्यारे दोस्त तमामु सुहिणे रेडियो कंपेयर ऐं सुहिणे गलो रखंदड़ उहो असांखे तमामु जुंगारे ॿुधाईंदो आहे। कॾहिं कॾहिं के शयूं भाउ ख़बर क़बूलाई थी त उहो अचे ऐं साईं जो असांखे शाइरी जुंगारे ॿुधाए ऐं हिन हवाले सां ॻाल्हाए बि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री जे हवाले सां मूंखे सुबुह साईं सजाद जाफ़री ॿुधायो त तव्हांखे कुझु ॻाल्हाइणो आहे। दर हक़ीक़त जॾहिं 2013 में ही किताब आउं आहियां नियाज़ साईं सजाद जाफ़री जे हथनि में मूं ॾिठो कंपोज़ थियल, त मूं ऐं साईं अज़ीज़ मंगीअ इहो पाण में हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं त हेॾे वॾे शाइर जा जेके शेर आहिनि उन्हनि जो किताबु अचे थो त उनखे असां अहिड़े नमूने सां तरतीब ॾियूं ऐं उनजा प्रूफ ॾिसूं जो जीअं हीअ महिनत जेका आहे उहा पंहिंजे हवाले सां हिकिड़ो पंहिंजो अलॻि मक़ाम रखे। ख़ासि तौर ते हिन में के अहिड़ा न रुॻो साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री हिकु शाइर हुयो पर हू हिकिड़ो वॾो आलिम बि हुयो। उहा सुध तॾहिं असांखे पई जॾहिं असां उनजी शाइरीअ जा उनजे शाइरी जे किताब जा प्रूफ पिया ॾिठासीं त यकीन कयो असांखे कंहिं कंहिं जॻह ते लुग़त जो सहारो वठिणो पियो त इहो लफ़्ज़ जेको आहे इहो कहिड़ो हूंदो ऐं इन जी माना छा हूंदी। इन हवाले सां असां बाक़ाइदे सां ॿिन्ही साईं अज़ीज़ मंगी ऐं मूं महिनत सां हिकिड़ो इन जा प्रूफ ॾिठासीं। ऐं वरी ॿी ॻाल्हि ॿियो जेको हिकिड़ी ॿी मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी शइ आई, साईं अज़ीज़ खे मूं चयो त हिन में जेके ग़ज़ल आहिनि उहे बिना तरतीब जे आहिनि, यानी उन्हनि जी तरतीब जेका आहे उहा वज़न जे हवाले सां मुख़्तलिफ़ आहे। हुते हुते जेको आहे सो आहे उनखे असां जेकॾहिं तरतीब ॾेई हिकु वज़न जा पहिरियां शेर उनखां पोइ ॿिए वज़न जा टे वज़न जा ईअं करे ऐं हिन किताब खे जेकॾहिं असां तरतीब ॾियूं त इहो असांजे लाइ बि हिकिड़ो एज़ाज़ु हूंदो। ऐं मां वरी बि इहे ई लफ़्ज़ चवंदो आहियां त मुंहिंजे लाइ इहो तमामु हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे त हेॾे वॾे शाइर जो किताब पिया आयो ऐं उन जा प्रूफ मूं ॾिठा। अहिड़े क़िस्म जो ज़िक्र जेको आहे उहो सईद सूमरे हिन पंहिंजे किताब में पंहिंजी लिखणीअ में पंहिंजे पारां जेको हुन लिखियो आहे उन में उहे लफ़्ज़ लिखिया आहिनि। साईं जो गज़ल आहे ऐं गज़ल जे हवाले सां वरी मां इहो बि ॾिठो आहे त जेके असांजा अॻु में जेके गज़ल गो शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि में साईंअ जी शाइरीअ में साईं जे गज़ल में हिकिड़ी मूंखे अञा ॿी हिकिड़ी ख़ूबी नज़र आई। उहा इहा त हिकु गज़ल जा मां सम्झां थो त 15 या 20 या उन खां मथे पर पोइ बि हिन जा जेकॾहिं कोई बि गज़ल अहिड़ो मां न ॾिठो जंहिंजा के 5 या 6 बंद हुजनि, पर 10 खां मथे पोइ 20 या 25 बंद हुजनि उन्हनि जी माना उन ते मुश्तमिल हुयो। साईं जो गज़ल हीउ जेको मां जुंगारियां पियो उन जूं मां सम्झां 16 मिसरा आहिनि। सभई त मां जुंगारे नथो सघां पर कुझु उन मां अव्हांजे समात जी नज़र। नवां गुल थो कढे हुन जो शबाब आहिस्ते आहिस्ते, नवां गुल थो कढे हुन जो शबाब आहिस्ते आहिस्ते, तॾहिं थो नाज़ सां लाहे नकाब आहिस्ते आहिस्ते, वञे थो वक़्त जो तारो रक़ीबन जो चमको थींदो, अची ॾे थो रश्के महताब, अचे ॾे थो रश्के महताब आहिस्ते आहिस्ते, तॾहिं थो नाज़ सां लाहे नकाब आहिस्ते आहिस्ते, पचाए हिजर जी
में बाहिते तैयार जे तर दिल पचाए जे रजियम बाहिते तैयार जे तर दिल छड़ी दो यार जो शोके कबाब आहिस्ते छड़ी दो यार जो शोके कबाब आहिस्ते आहिस्ते तरह तो नाज सां लाहे नकाब आहिस्ते आहिस्ते चमन में शल रखी पहे जागुले रुखसार पोशीदा चमन में शल रखे पहे जागुले रुखसार पोशीदा संदन सुर कीत चोराए गुलाब आहिस्ते आहिस्ते संदन सुर कीत चो संदन सुर की न चोराए गुलाब आहिस्ते आहिस्ते तरह तो नाज सां लाहे नकाब आहिस्ते आहिस्ते ऐं मतो गौर तलब इहो ई न्याज़ चइजे नाज़ उन जो जज़्ब थे जंहिंमें इहो ई नाज़ चइजे इहो ई न्याज़ चइजे नाज़ उन जो जज़्ब थे जंहिंमें ॾिसो पासे करे ये जो नकाब ॾिसो पासो करे ये जो नकाब आहिस्ते आहिस्ते नवां गुल तो कढे उन जो शबाब आहिस्ते आहिस्ते तॾहिं तो नाज़ सां लाहे नकाब आहिस्ते 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 आहिस्ते